बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अर्ज़ ईअं आहे, असांखे ज़ात पात न आहे ॾिसणी त केरु सिंधी आहे, केरु पंजाबी आहे, केरु महाजर आहे, पर असांखे उन माण्हूअ खे वोट ॾियणो, उन माण्हू खे सपोर्ट करिणो आहे जेको सिंध जे इतिहास सां बीठो आहे, जेको आइन सां बीठो आहे, जेको हिन पाकिस्तान जी आवाम सां आइन जी बहाली लाइ बीठो आहे, हिन जुडिशरी जी आज़ादीअ लाइ बीठो आहे, हिन जजनि जी आज़ादी लाइ बीठो आहे ऐं वकिला जे तक़दुस लाइ बीठो आहे। असांजो वोट उनखे आहे। असां इंशाअल्लाह ताला हसीब जमाली साहब खे वोट कंदासीं, इंशाअल्लाह उनखे सपोर्ट कंदासीं ऐं तमामु वकिला जेके दोस्त जेके सिंध में पूरे में जिते बि आहिनि, असां उनखे ज़रूरु चवंदासीं त बराए महिरबानी हसीब जमाली साहब खे लाइ वोट ॾियो ऐं उनखे सपोर्ट कयो ऐं जेके जिते जिते तव्हां दोस्त रहंदा जिन जो कराची बार में वोट आहे, असां उन्हनि खे पाण मां पर्सनली रिक्वेस्ट कंदो हसीब जमाली साहब जे लाइ ऐं इंशाअल्लाह ताला असांजी मोरे तालुको बार मां जेको काफ़िलो निकिरे बि थो, इंशाअल्लाह ताला इहो सिर्फ़ु हसीब जमाली साहब जे लाइ इंशाअल्लाह ताला फतेह जो ऐं निशान खणी इंशाअल्लाह।